सियासत में तव्हां कीअं आहियो? Thank you for coming. जी महिरबानी तव्हां पंध करे आया आहियो and I've seen the show recently. मां ॾिठो सियासत जी शुरूआत ख़िदमत जी हवाले सां मूं शुरूआत कई after the death of my father in the year 1997. मां जॾहिं ॻोठ ते रहणु शुरू कयो मां ॿाहिरि पढ़ंदुमि so ॻोठ रहणु शुरू कयो त मां ॾिठो त सियासत में अचण सां माण्हुनि जी ख़िदमत थी सघे थी माण्हुनि जे लाइ असां दरवाज़ा खोले सघूं था उन्हनि खे बेटर ऑप्शन्स मिली सघनि था हिकिड़ा सियासतदान पूरा बि थी वेंदा आहिनि बट के एक्सपीरियंस जेको शॉर्टकट न हूंदो आहे बट नई नस्ल खे बि नए तरह से सियासत में अचणु खपे ओके सो कहिड़ी शइ स्पेसिफिकली सियासत में तव्हांखे मोटिवेट कयो छा इहा शइ तव्हांजी लेगेसी जे करे तव्हां हुनखे कंटिन्यू कंदा अचो पिया तव्हांजो फादर ग्रैंड फादर उन्हनि में इहे सभु क्वालिटीज़ मौजूदु हुयूं सो कीअं तव्हांजी दिलि चयो त तव्हांखे बि सियासत में अचणु घुरिजे मुंहिंजो वालिद साहब ही वॉज अ ब्यूरोक्रेट आलिम बलोच and my grandfather Khan Sahib S.K. Baloch was a bureaucrat. We असां एजुकेशनल बैकग्राउंड खां जेको आहे सो तमामु असांजी फैमिली जेका आहे सो इन्वॉल्व रही आहे न्याणियुनि खे बि अॻे एजुकेशन ॿारनि खे एजुकेशन त उन हिसाब सां आई वाज नॉट बट आई सॉ द पावर ऑफ पॉलिटिक्स जेको आहे उहो कोर्स ऑफ एक्शन चेंज करे सघे थी नेशन्स जा अच्छा उन हिसाब सां त अगरि असां उन सीट ते अचूं त उहो छा असां बहितरी पंहिंजे इलाइक़े खां शुरू कयूं पंहिंजे घर खां बिकॉज़ तव्हां ख़बर आहे उहो मिसाल ॾींदा आहिनि चैरिटी बिगिन्स एट होम त असां हिते कहिड़ो डिफरेंस आणे सघूं था इन इलाइक़े में इन इलाइक़े जे माण्हुनि जे लाइ सो इन सोच सां एंटर थियासीं पॉलिटिक्स में सही